वाह भाई, हथ मथे करे सब ताड़ी वजाइंदा। ये रहा पोर्ट ग्रैंड। असांजे प्यारे प्यारे हाज़रीन खे, प्यारे प्यारे नाज़रीन खे ज़ोहेब चांडियो जी तरफां, मुझी टीम जे तरफां, आई KTN जे तरफां, सिंध जे दिल कराची, आई कराची जे दिल पोर्ट ग्रैंड खां अस्सलाम वालेकुम। केड़ा हाल हैं सभिन जा? खुश लगा पिया आयो? खुश लगा पिया आयो? मुखे आवाज कौन थी अचे पोर्ट ग्रैंड में? आवाज अचण घुर्जे। सब मजे में खुश? आई वह खुशी मुखे अज नजर भी अचे पई। उम्मीद तो कयां त रोज़ा भी तवांजा हलंदा हुंदा, सहरियूं भी थींदियूं हुंदियूं, अफ्तारियूं भी थींदियूं हुंदियूं, तवां भी रखंदा हुंदा, तव्हांजी फैमिली भी रखंदी हूंदी। हिन रमज़ान जे महीने में ही रौनकुनि जो त महीनो आहे, पर मां चवंदो आहियां हिन रौनकुनि जे महीने में KTN जेको आहे त तव्हांजे लाइ ही मेगा शो खणी अची रहियो आहे। तव्हां जी कराइंदो ईद खां पहिरियां ईद, जंहिंमें असां पंहिंजी ऑडियंस खे ॾींदासीं कार, मोटरसाइकिलुनि सां गॾोगॾु वॉशिंग मशीन्स, LED TVs, मोबाइल फोन्स ऐं खोड़ सारा इनाम आहिनि जेके वेंदा असांजी ऑडियंस सां गॾु। पर जंहिंजे अंदरि हूंदी एबिलिटी, हूंदा स्किल्स, जेको सुठे तरीक़े सां अची करे गेम्स खेॾंदो, उहो ई पाण सां लातादाद इनामात खटे वेंदो। त पोइ असांजी ऑडियंस तयार आहे गेम्स खेॾण जे लाइ? तैयार आयो? ओके जी, त असांजी ऑडियंस तैयार आहे, बिल्कुलु असां बि तैयार आहियूं। पर शो स्टार्ट थियण खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जे असांजे शो में असां सां ताउन कयो आहे। अच्छा, ये लेवल बढ़ेगा राजेश भाई थोड़ी? अॼु जे असांजे शो में असां सां ताउन कयो आहे नेल्सन पेंट्स। रंग जिंदगी का नेल्सन पेंट आला मयार का नेशनल पेंट ब्रांड है। ये आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है, जिससे आप कम पेंट के मिकदार से ज्यादा एरिया पेंट कर सकते हैं। उन सां गॾोगॾु मार्कोर बि असां सां ताउन कयो आहे। नो गैस ओनली परफ्यूम लॉन्ग लास्टिंग अप टू 12 आवर्स। मार्कोर बॉडी स्प्रे अभी तक चल रहा है। उन सां गॾोगॾु इंग्लिश एंटी लाइज बि असां सां ताउन कयो आहे। इंग्लिश एंटीलाइज शैम्पू सर ना खुजाएं, हेल्दी हो जाएं। उन सां गॾोगॾु एडोर असां सां गॾु आहे। एडोर मास्टर ऑफ हेयर कलर, तू है हसी। असां सां गॾु आहे पांडा इंडस्ट्री, सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ। उन सां गॾोगॾु असां सां आहे जूस लैंड। असां सां ताउन कयो मर्चेंट फुटवेयर एंड एक्सेसरीज, कंफर्ट इन एवरी स्टेप। स्किन ओरिजिन भी सां गॾु आहे एडवांस प्रोफेशनल स्किन केयर, वाइड रेंज ऑफ फेस वॉशेस, फेशियल किट्स इन हाई क्वालिटी विद रीजनेबल प्राइस। उन सां गॾोगॾु मैकडोनल्ड्स भी असां सां गॾु आहे। आई एम लविंग इट। ऐं असां सां ताउन कयो आहे मदर केयर, पाकिस्तान जो पहिरियों ब्रांड जेको डील करे थो फुल बेबी केयर प्रोडक्ट्स रेंज में, स्पेशली शैम्पू, लोशन, रेश पाउडर, क्रीम, वाइप्स, योर बेबीज बेस्ट फ्रेंड। उन सां गॾोगॾु वाइल्ड वंच, वार पार्क एंड रिजोर्ट, फन को बूस्ट करो। ऐं असां गॾु आहे एलेक्सिर मार्केटिंग, एलेक्सिर मार्केटिंग ऑफिशियल डिस्ट्रीब्यूशन पार्टनर ऑफ वेला हेयर कलर एंड जीना कॉस्मेटिक, high quality German products with reasonable price। वेला कॉस्मेटिक 150 साल खां हेयर कलर जी दुनिया जो पायनियर आहे। उन सां गॾोगॾु नाविया ब्यूटी क्रीम असां सां ताउन कयो आहे। नाविया खूबसूरत हो तुम। असां सां गॾु आहे टिफल बेबी डायपर्स, पाकिस्तान की पहली सर्टिफाइड ISO 9001 डायपर्स। असां सां गॾु आहे प्रॉमिस गोल्ड ब्यूटी क्रीम, बने ब्यूटीफुल सिर्फ प्रॉमिस गोल्ड से। उन सां गॾोगॾु मेडोरा भी असां सां ताउन कयो आहे। कॉस्मेटिक की दुनिया का मुनफरिद नाम मेडोरा ऑफ लंदन। मेडोरा लिपस्टिक, नेल पॉलिश 100 से ज्यादा दिलकश दीदा जेब रंगों में दस्तयाब, होंठ पुरकशिश और उनकी मुकम्मल निगहदाश्त आला मयार की मेडोरा लिपस्टिक के साथ मेडोरा नेल पॉलिश के दीदा जेब रंग आपके नाखून की खूबसूरती में इजाफा करते हैं। उन सां गॾोगॾु तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल भी असां सां ताउन कयो आहे। एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। असां सां गॾु आहे इग्लू आइस क्रीम। ऐं उन सां गॾोगॾु हाशमी इस्पगोल, पूरा पाकिस्तान रहा है बोल हाशमी इस्पगोल। ऐं असां सां गॾु आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्टी, सिंधी नंबर 1 चाय। असां सां गॾु आहे मरहबा गुलबहार, जहां प्यार वहां गुलबहार।
फलक राइस पे सां तावन कयो आहे, आबिद दुबई सां गॾु आहे, ड्रिंक स्मार्ट, लाइव वेल, उन सां गॾोगॾु बिस्कोनी बि सां गॾु आहे, क्विज सां तावन कयो आहे, पोर्ट ग्रैंड बि सां तावन कयो आहे, बोना पापा बि सां गॾु आहे, उन सां गॾोगॾु असां सां मॉम्से बि आहिनि, ऐं नौफिया बि सां तावन कयो आहे, हमदर्द बि सां गॾु आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु मारियो पास्ता बि सां तावन कयो आहे। कुछ इसमें नया गंदम से बना मारियो जो बनाता है बेहतरीन बनाता है, ना टूटे ना चिपके, बन के और भी खिल जाए, मारियोस योर किचन पार्टनर। तो इन सब स्पॉन्सर्स के लिए एक दफा बहुत सारी तालियां होनी चाहिए। त भाई स्पॉन्सर्स तव्हांखे ॿुधाए छॾिया, ऐं हाणे असां बाक़ाइदा पंहिंजे सेगमेंट्स खे स्टार्ट कंदासीं। और राजेश भाई थोड़ा ओके जी, ठीक है। त हाणे असां पंहिंजे सेगमेंट्स खे स्टार्ट कंदासीं, ऐं सभ खां पहिरियां जेको असांजो फर्स्ट सेगमेंट आहे उहो आहे नेल्सन पेंट्स जे ताउन सां जेको आहे नेल्सन जो वज़न। ऐं हिन सेगमेंट खे असां इन सेगमेंट में असां विनर खे ॾींदासीं डिनर सेट। तो भाई केर केर अचण चाहींदो, ये भाइयों के लिए सेगमेंट है, इसमें भाई आएंगे, कौन आना चाहेगा? भाइयों के लिए सेगमेंट है नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। जी केर अचण चाहींदो? हाँ आप आए, ब्लैक शर्ट जी तमाम चो मुंहिंजा भाउ, आप भी आ जाए मेरे भाई जो फ्रंट में बैठे हैं, और इसके अलावा ये वाले भाई आप जी बिल्कुल। त टे भाउरनि खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे, ऐं असांजो ही डिनर सेट जो सेगमेंट आहे, ऐं ॾिसणो इहो आहे त कहिड़ो भाउ पाण सां खणी वेंदो डिनर सेट नेल्सन पेंट जो रंग जिंदगी का। जल्दी सां सेटिंग कंदा। ओके जी, तो नेल्सन पेंट जो ही सेगमेंट है रंग जिंदगी का। नेल्सन पेंट आला मयार का नेशनल पेंट ब्रांड है, ये आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है, जिससे आप कम पेंट के मिकदार से ज्यादा एरिया पेंट कर सकते हैं। बिल्कुल नेल्सन जी क्वालिटी है त घट मिकदार में तव्हां वधिक एरिया कवर करे सघो था। आहे न इहा ख़ासि ॻाल्हि तव्हांजी ज़िंदगियुनि खे रंगीन बणाए थो नेल्सन पेंट्स रंग ज़िंदगी का। त पोइ ही सेटिंग थी चुकी है, ऐं असां हाणे पंहिंजे भाउरनि खे हिकु हिकु करे घुराईंदासीं। आपको बताते चलें मेरे भाई, सुनिएगा व्हाट यू हैव टू डू। आपको क्या करना है, सही से सुने, ठीक है? सबको सिंधी समझ में आती है नहीं? आ जाती है या उर्दू में बताऊं? ओके, आपके सामने हमने 5 बॉक्सेस रखे हैं। 5 बॉक्सेस तमाजे सामो आइन, और 5 ही बॉक्सेस का वजन अलग अलग है। किसी में 1 किलो, किसी में 2 किलो, किसी में 3 किलो, किसी में 4 किलो, किसी में 5 किलो। तमा के क्या करना है? आपको क्या करना है, इन डिब्बों को ऐसे पहले उठा के देखना है। जो बॉक्स आपको सबसे ज्यादा हल्का लगे, कम वजन वाला लगे, वो आप इस साइड रखेंगे। उससे ज्यादा वजनी यहाँ, उससे ज्यादा वजनी यहाँ, उससे ज्यादा वजनी यहाँ, उससे ज्यादा वजनी यहाँ। हिन जो मतलब तव्हांखे वजन जी सीक्वेंस देनी है, ठीक है? तरतीब देनी है, सीक्वेंस बनाना है। यहाँ पे 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो और 5 किलो आना चाहिए। और आप डिब्बों को नीचे भी रख सकते हैं अगर आपको प्रॉब्लम हो रही है तो, ठीक है? ओके जी, समझ में अची वियो। 1 मिनट का टाइम आपको देंगे, लेकिन कम से कम टाइम में आपको ये सीक्वेंस बनाना है नेल्सन पेंट जो डिनर सेट खटण जे लाए। त सब का पहिरियां असां घुराईंदासीं पंहिंजे हिन भाउ खे। आ जाए मेरे भाई, अब मैदान पे आ गए तो डरना किस लिए। तो हिकिड़ो मिनट जब हम स्टार्ट करें उसके बाद आपको स्टार्ट करना है। ऐं मां पंहिंजी टीम खे चवंदुमि त काइंडली टाइमर ते अची वञनि। असां स्टार्ट कयूं, टाइमर ते आयो, काइंडली असांखे ॿुधाईंदा। मेरी टीम मुझे काइंडली बता दे कि टाइमर पे है जी। ओके जी, तो हाणे सां स्टार्ट करना से पंहिंजे इन सेगमेंट के। जब आपको लगे कि आपका सीक्वेंस पूरा हो गया है, अब हाथ ऊपर कीजिएगा, हम टाइम को रोक देंगे, ठीक है? स्टार्ट करना सी नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। 1 2 3 एंड स्टार्ट।
स्टॉप जी राजेश भाई, ठीक है 30 सेकंड्स, इसको थोड़ा बढ़ाइएगा, ये काम है 30 सेकंड्स में इन्हनि जेको आहे ता ही सीक्वेंस ॾिनो आहे, ॾिसंदासीं त ही सीक्वेंस सही आहे या सही ना है। तव्हां हेॾां अची वञो मुंहिंजा भाउ, इस साइड आहे, कितने सेकंड्स में, कितने में 30 सेकंड्स में। त हाणे ॾिसंदासीं सीक्वेंस सही आहे या ना है। सब खां पहिरियां बॉक्स नंबर 1 और इसमें होना चाहिए 1 kg and your weight 1 kg। भाई तालियां होनी चाहिए इनके लिए, हाँ ताली ठहन दियो। सेकंड बॉक्स आहे, हिन में हुजण घुर्जे, हिन में हुजण घुर्जे 2 किलो and your weight 2 किलो। ऐं हिन में हुजण घुर्जे 3 किलो and 3 kg। और इसमें होना चाहिए डेफिनेटली 4 किलो। ॾिसंदासीं हिन में 4 किलो आहे या ना है। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का एंड योर वेट 4 किलो आई 5 किलो। जबरदस्त, बहुत सारी तालियां होनी चाहिए भाई के लिए। हम मुझा भा तवा 30 सेकंड्स में ही तरतीब ठाई है। इसका मतलब आपने इन भाइयों को बहुत टफ टाइम दे दिया है। इनको 30 सेकंड से कम टाइम में ये सीक्वेंस बनाना है। ही अब मैच ही गेम खटन जे लाए इनको बढ़ाएगा थोड़ा, मुझे जोर लगाना पड़ रहा है बहुत। या यहाँ से कोई इश्यू है? हेलो हेलो, ठीक है, इनके मां करीब तो कर चलिया, ठीक है ओके जी। ता हिन भा त 30 सेकंड में सीक्वेंस ठाए छड़ियो आहे। ऐं हाणे असां ॿियनि भाउरनि खे घुराईंदासीं। मेरे भाई आपसे खेलेंगे, आप आ जाइएगा, अची वञो मुंहिंजा भाउ। अगर 30 सेकंड से ज्यादा टाइम आपने लगा लिया तो हम डब्बे खोल के नहीं देखेंगे, आपको पहले से बता देते हैं। नेल्सन पेंट रंग जिंदगी का। तो वो देर न कंदासीं, काउंटडाउन स्टार्ट कंदासीं। 1 2 3 एंड स्टार्ट। स्टॉप जी जी 27 सेकंड्स जी 27 सेकंड्स में हिनन ही तरतीब ॾिनी आहे। 27 सेकंड्स में तो देखते हैं ये सीक्वेंस सही है या सही नहीं है। तो बिस्मिल्लाह करे ओपन कंदासीं दबन के। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। तो पहिरियों दबो आहे, हिन में हुजण घुर्जे 1 किलो एंड योर वेट 1 kg। ही आहे सेकंड बॉक्स, इसमें होना चाहिए कितना 2 kg and 2 kg। हिन में हुजण घुर्जे 3 किलो and 3 kg। हिन में हुजण घुर्जे 4 किलो। सो लेट्स सी 4 किलो आहे या ना है। रंग जिंदगी का 4 किलो आई 5 किलो। सो थैंक यू वेरी मच मेरे भाई, तवा वही सको था अपनी जगह पे। आपसे कम टाइम में मेरे भाई ने सीक्वेंस बना लिया है। इट मींस जो लास्ट पार्टिसिपेंट होगा उनको कितनी देर में ये सीक्वेंस बना होगा, कितने टाइम में बनाना होगा, कितने टाइम में 26 सेकंड्स में डेफिनेटली उनको ये सीक्वेंस बनाना होगा ये गेम विन करने के लिए, डिनर सेट विन करने के लिए। जी ओके ओके जी, ठीक है। तो हाँ आखिरी असांजो भाउ असां सां गॾु आहे। मुंहिंजा भाउ, आपको कम से कम 26 सेकंड में ये सीक्वेंस बनाना है। अगर आपने ज्यादा टाइम लगा लिया 27 सेकंड से तो हम डिब्बे ओपन करके नहीं देखेंगे। ऑल द बेस्ट टू यू। चमदासी नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का 1 2 3 एंड स्टार्ट।
Any guesses? Any guesses? 34 सेकंड्स में आपने ये सीक्वेंस बनाया है और मेरे भाई ने 27 सेकंड में बनाया था जी, तो हम खोल के नहीं देखेंगे। थैंक यू वेरी मच। तव्हां वेही सघो था, इनके लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए। ही आहे अॼु जे असांजे हिन सेगमेंट जो विनर। ओके जी, तव्हां सां ही गॾु मुंहिंजा भाउ डिनर सेट वेंदो। माइक खणी था, इन्हनि सां ॻाल्हाईंदासीं बि असां। जल्दी से माइक लेके आएगा, भाई से बात भी करेंगे हम जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुझे भाई जो? मोहम्मद आमिर जी। मोहम्मद आमिर। मोहम्मद आमिर, कहाँ से आए? मैं सरियानी टाउन से आया हूँ। ओके, आज कैसा लग रहा है? बड़ा मजा आया। बड़ा मजा आया, हमें भी बहुत मजा आया। आपको लग रहा था कि आप विन करेंगे? हाँ, लग रहा था? उम्मीद थी, इंशाअल्लाह। खुद पे भरोसा था। हाँ। ऐसे ही खुद पे भरोसा होना चाहिए। मैं तो कहता हूँ दरिया ही पार करे वींदो तमाम। एनीवेज, कांग्रेचुलेशंस, बहुत बहुत मुबारक हो आपको। थैंक यू वेरी मच। बहुत सारी तालियां होनी चाहिए। बैठ जाए, आपको मिल जाएगा। थैंक यू वेरी मच। हिते असांजो ही सेगमेंट पहुच तो पंहिंजी पुॼाणी थे। यकीनन जेके असांखे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि, तव्हां बि असांजे हिन रमज़ान स्पेशल शो खे एंजॉय करे रहिया हूंदा। अगर तव्हां बि असांजे हिन शो जो हिस्सो थियण चाहियो था ऐं इनाम खटण चाहियो था त पोइ देर न कयो। या त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे पंहिंजूं पासेस हासिल कयो, या त राति जो डायरेक्ट पोर्ट ग्रैंड अची वञो कराची। असां डेली लाइव ईंदा आहियूं पोर्ट ग्रैंड खां। तव्हां हिते अची करे बि असांजे शो खे एंजॉय करे सघो था। त पोइ हाणे असां देर न कंदे वधंदासीं पंहिंजे अगले सेगमेंट जी तरफ। और ये सेगमेंट उन लोगों के लिए है जो गाने के शौकीन हैं। मतलब बाथरूम सिंगिंग जो असांजो सेगमेंट है, गाने का मुकाबला है। यहाँ पे आके अच्छा सॉन्ग सुनाना है हमें, ठीक है? तो जेको मुकाबलो खटंदो उन सां गॾु मारखोर बॉडी स्प्रे ऐं इंग्लिश एंटीलाइज शैम्पू जे ताउन सां स्पेशल गिफ्ट वेंदो। मारखोर नो गैस ओनली परफ्यूम लॉन्ग लास्टिंग अप टू 12 आवर्स। मारखोर बॉडी स्प्रे अभी तक चल रहा है। उन सां गॾो गॾु इंग्लिश एंटीलाइज शैम्पू सरना खुजाएं हेल्दी हो जाए। तो पोइ हाणे हिकिड़ो कमु कंदासीं, मां पार्टिसिपेंट्स के सिलेक्ट कंदुमि। कौन कौन आना चाहेगा? 2 बहनें आएंगी और 2 भाई आएंगे। 2 भाइयों को सिलेक्ट करेंगे और 2 बहनों को सिलेक्ट करेंगे हम। तो एक काम करते हैं, आप आ जाए मेरे भाई। नहीं ये हाँ, तव्हां अचो। अंकल हथ मथे कयो आहे। अंकल तव्हां अचो। ॿियो केरु अचणु चाहींदो? बहनों में से कौन आना चाहेगा? मेरी बहन आप आइएगा। तव्हां अचो। ओके जी, तो बहन को भी हमने बुला लिया। एक और बहन चाहिए हमें सिंगिंग कंपटीशन के लिए हमें एक और बहन चाहिए जी। मारखोर बॉडी स्प्रे एंड इंग्लिश एंटीलाइज शैम्पू जे ताउन सां असांजो ही सेगमेंट है। और कौन आना चाहेगा? मेरी बहन आप आएंगी? आ जाए ये आ जाए जी। ओके, तो कोई इनको लेके आए जी। जल्दी सां स्टेज से अची वेंदा। पार्टिसिपेंट्स असां सिलेक्ट करे छॾिया आहिनि पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ, जेको आहे बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट। ज़बरदस्त सेगमेंट आहे। 4 पार्टिसिपेंट्स असां गॾु आहिनि, 2 भेणियूं असां सां गॾु आहिनि, 2 भाउर असां सां गॾु आहिनि। ऐं मारखोर बॉडी स्प्रे ऐं इंग्लिश एंटीलाइज शैम्पू जे ताउन सां असांजो ही ज़बरदस्त सेगमेंट आहे। त पोइ देर न कंदासीं, जल्दी पंहिंजे हिन सेगमेंट खे स्टार्ट कंदासीं। ओके जी, हिकिड़ो कमु कंदासीं, असां स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन अंकल खां। अचो अंकल, हिते अचो। माइक ॾींदा अंकल खे। अस्सलाम वालेकुम। माइक ते ॻाल्हाईंदा जी, बात करें। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो अंकल जो? मोहम्मद सलीम। कहाँ से आए? गुलशन इकबाल। तो क्या सुना रहे हैं आप?
हिकिड़ो गानो जो गुनाह पंहिंजो अच्छा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आपको पाकिस्तानी गाना गाना है, सिंधी में गाए, उर्दू में गाए, पश्तो, सराइकी, पंजाबी, जिस भी लैंग्वेज में गाए, पर सिंधी में गानो गाइणो आहे, ठीकु आहे? त तव्हां छा पिया ॿुधायो असांखे? पाकिस्तानी उर्दू गानो। उर्दू गानो था ॿुधायो, ठीकु आहे जी, साम्हूं तव्हांजी कैमरा आहे। सोना न चांदी न कोई महल जाने मन, तुझको मैं दे सकूंगा। सोना न चांदी न कोई महल जाने मन, तुझको मैं दे सकूंगा। कुछ भी वादा है तुझसे, तू जो करे प्यार मुझसे, छोटा सा घर तुझको दूंगा, दुख सुख का साथी बनूंगा। सोना न चांदी न कोई महल जान मन, तुझको मैं दे सकूंगा। ओके जी, जबरदस्त, ॾाढो सुठो तव्हां सिंग कयो, जबरदस्त जी। सोना न चांदी ना कोई महल जाने मन, तुझको मैं दे सकूंगा। हिन उम्र में ॾेई बि छा सघंदो असांजो चाचो आहे। ओके, हाणे असां नेक्स्ट जेको आहे त असां पंहिंजे पार्टिसिपेंट खे घुराईंदासीं। मेरी बहन आप आइएगा, तव्हां अचो अचो, आ जाए मेरी बहन, इट्स ओके, ठीकु आहे। भेण खे माइक ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साम्हूं तव्हांजी कैमरा, हितां अची वञो, ये सामने आपकी कैमरा आहे। नालो मुंहिंजी भेण जो? सना। सना। सना, किथां आयो भेण? सदर। सदर से आई है, क्या सुना रही हैं आज? हो लाल मेरी। जी। हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालड़, लाल मेरी। हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालड़, सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर, अली दम दम दे अंदर, दमादम मस्त कलंदर। हो लाल मेरी, हो लाल मेरी। वाह भाई, जबरदस्त, लाल मेरी पत रखियो भला, बहुत जबरदस्त मेरी बहन। अज तो एक का एक सां वटि जेको आहे बाथरूम सिंगिंग में पार्टिसिपेंट आए, लेकिन फैसला आपको करना होगा। ये आपको बताते चले हम, जो सबसे अच्छा गाएगा उन्हीं के लिए तालियां बजेंगे, ठीक है? यहाँ पे रिश्तेदारी नहीं निभानी आपको, जो अच्छा गाएगा उन्हीं पे तालियां बजेंगी, ठीक है? ओके, तो सही से सुनना है सबको। तब पार्टिसिपेंट्स गाए चुका आहिनि, हाणे थर्ड सां भाग गिराया। अचो मुंहिंजा भाउ, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो तव्हांजो मुंहिंजा भाउ? साईं तनवीर अली। तनवीर अली सां गिराए। तनवीर छा पिया ॿुधायो? गानो ॿुधाईंदा। जी, माइक क्लोज करे। माइक। जी जी, हाँ, जेको ॿुधायो, उर्दू सिंधी। जी। ये हसी जिंदगी गुजरी गई, ख्वाब होया का खबर न पई। ये हसी जिंदगी गड हासी त हो ॾाढो यार मरो, दुख ॾाढो थियो जद जोड़त मोकलाए मुखां जीअं रोवंदे वए, फिरी कासी का ख़बर न पई। ये हसी ज़िंदगी। ओके जी, ये हसी जिंदगी ईअं गुज़री वई। तव्हां त अञा जवान आहियो, तव्हांजी ज़िंदगी कीअं गुज़री वई? जेका अधु गुज़री त गुज़री। हाय 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 हाय, जबरदस्त, ॾाढो सुठो मुंहिंजा भाउ तनवीर। ऐं हाणे असां लास्ट पार्टिसिपेंट खे घुराईंदासीं। अचो अचो अचो, इन्हनि खे माइक ॾींदा। ये माइक पे बात कीजिएगा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नाम आपका? जरीना अब्दुल करीम। जरीना अब्दुल करीम, किथां आया आहियो? काला बोर्ड, गुलशन इकबाल मां, काला बोर्ड। गुलशन इकबाल मां आया आहियो। अॼु छा पिया ॿुधायो असांखे? गानो गानो ॿुधायो। छैला अली जो। जी। मुखे जोगी हणी दे दुनारो, मुखे सामी हणी दे दुनारो, ओ मुंहिंजो कांगल आहे गुरुद्वारो, अल्लाह मुंहिंजो कांगल आहे गुरुद्वारो। मुंडी तुंहिंजी सवा तोलो, मिला मगर नशा लहेरो, मुखे जोगी हणी दे दुनारो, अल्लाह मुखे सामी हणी
जोगी हणी दे तू ढारो। ऐं हाणे असां हिक हिक करे पार्टिसिपेंट्स के घुराईंदासीं जिन पे सबसे ज्यादा तालियां बजी विल बी द विनर हिन सेगमेंट जो जेको आहे मारखोर बॉडी स्प्रे इंग्लिश एंटीलाइज शैम्पू जे ताउन सां। त सब खां पहिरियां असां अंकल खे अॻियां आणींदासीं जिनको लगता है अंकल ने छा कया आपकी तालियां बताएंगी। ओके जी अंकल हितां अची वञो तव्हां साइड खां अदी तव्हां ईंदा हितां अचो लाल मेरी जिनको लगता है बहन ने छा कया आपकी तालियां बताएंगी। ओके जी तव्हां हुतां अची वञो मुंहिंजी भेण तव्हां अचो भाउ तनवीर जंहिंखे लगे तो अधे सुठो गायो हीअ हसी जिंदगी। ओके जी तव्हां हितां अची वञो और जिनको लगता है हमारी इस बहन ने अच्छा कहा आपकी तालियां बताएंगे। ओके त रिजल्ट्स क्लियर आहिनि असांजी ही भेण आहे जी थैंक यू वेरी मच। बाक़ी पंहिंजी जगह ते वेही सघनि था ऐं ही इनाम वेंदा असांजी हिन अदीसा मारखोर बॉडी स्प्रे ऐं इंग्लिश एंटीलाइज शैम्पू जे तावन सां। थैंक यू वेरी मच। पंहिंजी जगह ते वेही सघो था इनके लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए। थैंक यू। ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि पहुचे तो पंहिंजी पुॼाणी ते। काइंडली मूंखे ॿुधाईंदा ब्रेक जो टाइम आहे। ओके जी तो हमारे पास बहुत सारे सेगमेंट्स हैं जो आपके साथ खेलेंगे। कहीं नहीं जाना ब्रेक जो वक्त थियो आहे नंढड़ो ब्रेक आहे बस वींदासी ऐं ईंदासी। तव्हां ॾिसी रहिया सिंजो सब खां वॾो गेम शो हो जमालो। वेलकम बैक चवंदासीं सिंध जे सब खां वॾे गेम शो हो जमालो में कराची जे दिल पोर्ट ग्रैंड खां। यकीनन असांजे शो खे एंजॉय करे रहिया हूंदा। ऐं हाणे मूंखे लॻी उञ छो जो सॼो ॾींहुं असां रोज़ो रखूं था ऐं हिन टाइम शो बि कयूं था। डेफिनेटली उञ त लॻंदी न त जॾहिं उञ लॻंदी आहे त आबे दुबई जो पाणी ऑलवेज विद अस हमेशा असां सां गॾु हूंदो आहे। त मां चाहींदुमि जल्दी सां आबे दुबई पाणी खणी अचो। हिन पाणीअ खे मां पींदुसि इंजॉय कंदुसि पहिरियां त हुन खां पोइ असां सॼी आवाम में डिस्ट्रीब्यूट कंदासीं आबे दुबई जो पाणी। हाय 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 छा ॻाल्हि आहे आबे दुबई जी जॾहिं असांखे लॻंदी आहे उञ when we are thirsty ही हमेशा असां सां गॾु हूंदो आहे। प्योर एंड बेस्ट मिनरल वाटर आबे दुबई। इनके मां भी इंजॉय कंदुमि और हमारी आवाम में भी डिस्ट्रीब्यूट करें जल्दी से जाके। जल्दी ही आबे दुबई जो पानी डिस्ट्रीब्यूट कंदा असांजी ऑडियंस में। चले जी त जेस ताईं तव्हां आबे दुबई खे इंजॉय कयो मां त इंजॉय करे छॾियो। असां नेक्स्ट गेम जी तरफ़ वधंदासीं पर नेक्स्ट गेम खां पहिरियां अनाउंसमेंट आहे छो जो असांजे हो जमालो में गेम्स भी थींदियूं आहिनि पर हुन सां गॾोगॾु सिंगर भी ईंदा आहिनि। सिंध जा वॾा वॾा फनकार ईंदा आहिनि जेके हिते अची करे पार्टिसिपेट कंदा आहिनि। त अॼु बि असां सां सिंध जो बहितरीन ऐं सुरीलो आर्टिस्ट मौजूद आहे जंहिंखे तव्हां अलॻि अलॻि प्लेटफॉर्म्स ते ॾिठो आहे। ज़बरदस्त सिंग कंदा आहिनि ऑडियंस खे झुमाए छॾींदा आहिनि। त पोइ हिननि खे असां वेलकम कंदासीं तव्हांजी ऐं मुंहिंजी भरपूर ताड़ियुनि में असां वेलकम कंदासीं सज्जाद अली बोके जोके। सज्जाद अली जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। अस्सलाम वालेकुम।
सजाद केड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? दुआ ज़ोए बातां ॿुधायो। अमन मज़े में? दुआऊं लॻियूं पहिरियों त तव्हांखे दिलि जी गहराइनि सां हिते पोर्ट ग्रैंड में सिंध जे सभ खां वॾे गेम शो जमालो में वेलकम कंदासीं। हिते अची कीअं पियो लॻे? तमामु सुठो लॻे पियो अॼु ऐं ऑडियंस वेठी आहे साम्हूं। महिरबानी आहे उन्हनि जी जेके असांजे लाइ हिते आया आहिनि। हा ऐं मां कोशिशि इहा कंदुसि त ऑडियंस सॼी ख़ुशि थी वञे। बिल्कुलु 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 हमेशह तव्हां ऑडियंस खे ख़ुशि कंदा आहियो त अॼु बि डेफिनेटली ख़ुशि कंदव। त सजाद असांखे छा ॿुधाईंदव अॼु? हींअर तमामु हिकिड़ो बहितरीनु गीत ॿुधाईंदुसि ऑडियंस खे, इनशाला पसंदि ईंदो। ओके जी, खोड़ सारी ताड़ियूं सजाद जे लाइ। मुखे हार घुरजो जो मुझा सजण था चऊं। मुखे हार घुरजो जो मुझा सजण था चऊं। मुखे हार घुरजो जो मिठा माण्हू था चने गुल खपाए न माली। मुखे हार घुरजो गुल खपाए न माली। मुखे हार घुरजो जो मुझा सजण था चऊं। सभिनि जे ताड़ी जे साथ गुल गुलाब ॿाहिरां बेल जगॾाए दे। गुल गुलाब ॿाहिरां बेल जगॾाए दे। मिलाए दो गुल खपाए न माली। मुखे हार घुरजन हो गुल खपाए न माली। मुखे हार घुरजन जो मुझा सजण था चन। मुखे हार घुरजन जो मिठा माण्हू था चने गुल खपाए न माली। मुखे हार घुरजन हो गुल खपाए न माली। मस तपरियां खे मां मञायो मस तपरियां खे मां मञायो वठी अचण जो वाइदो घर सजायो गुल खपाए न माली। मुखे हार घुरजन हो गुल खपाए न माली। मुखे हार घुरजन जो मुझा सजण था चऊं। मिठा माण्हू था चने गुल खपाए न माली। मुखे हार घुरजन हो गुल खपाए न माली। खुशी सीने में बशीर जो मापे नथी। वेठो ॾिसां महबूब दिल ढापे नथी। ओ गुल खपाए न माली। मुखे हार घुरजन हो गुल खपाए न माली। मुखे हार घुरजन जो मुझा सजण था चऊं।
गुल खपाए न माली मूंखे हार घुरजन हो गुल खपाए न माली मूंखे हार घुरजन वाह भाई वाह सॉन्ग बाय सजाद मज़ो अची वियो ऐं जीअं तव्हां स्टार्ट कयो आलाप खां आई वाज रियली अमेज़्ड ऐं तव्हांजे मुंहिंजे ख्याल में बाबा साईं जिन जो सॉन्ग आहे जी बाबा साईं जो उन्हनि जो आहे उन खां अलावा शमन अली मीर अली साहब जिन बि हिनखे सिंग कयो आहे जी उस्ताद जो ॻायल आहे असली शमन अली जो शमन अली जो ॻायल आहे ऐं तव्हांजो आवाज़ बि हू बहू बिल्कुलु हुन सां मैच थो करे रिज़ेम्बल थो करे बिल्कुलु। तव्हां जीअं उहो स्टार्ट उस्ताद। कयो मूंखे ईअं पियो लॻे त शमन अली मीर अली साहब जिन ॻाइनि पिया जी या बि कंहिंखे ॾात हूंदी आहे तव्हां में नेचुरली इहो जेको आहे त अंदरि उनखे ॿुधो घणो आहे ॿुधो घणो आहे असुल उन्हनि खे खां, बिल्कुलु त मूंखे सजादानी ॿुधायो नेक्स्ट कलाम कहिड़ो पिया ॿुधायो असांखे हिकिड़ो गीत ॿुधाईंदुसि कारे वॻे जो गीत आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब जो ओके उहो ॿुधाईंदुसि अॼु नकारो तव्हांखे आहे नकारो मूंखे आहे वैसे ऑडियंस के पाताला के हा वेठा बिल्कुलु आहिनि बिल्कुलु 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 कयूं वता कारो अगो फिटो चैनो आराम कयूं वता कारो अगो कयूं वता कारो अगो फिटो चैनो आराम तरफाइश के नाम मिलो है मुर्तजा के ही कारो अगो यारो ही कारो अगो यारो मुखे इश्क पढ़ायो यार सजो नाही हाणे पई ख़बर मूंखे जॾहिं धोखो मिलियो आहे माण्हू पिया चवनि मूंखे तोसां यार सजो नाही हाणे पई ख़बर मूंखे जॾहिं धोखो मिलियो आहे हथ सां ॾेई मूं दिलड़ी हथ सां ॾेई मूं दिलड़ी ही दर्द पिरायो आहे ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न
कहायो तालियां मां छा चवां तव्हां मूंखे स्पीचलेस करे छॾियो केड़ी तारीफ़ करे केड़ी तारीफ़ कयां छा जेके तव्हां हिन में ये मुर्कियूं आयूं न बस जाॾे तव्हांजो दिल तो चओ रे आवाज़ सां खेॾो था अरे किथां ॾांहुं ताईं किथां सिखिया आहियो अज माशाल्लाह पोर्ट ग्रैंड में बिठा आहियूं अज दिल भी चाहे पई त जॻहियूं ॾियूं आलाप ॾियूं अज सजाद वाकई तव्हां दिल खुश करे छॾी तव्हां चंद आर्टिस्टनि मां आयो सीरियसली जेके मां ॿुधो आहे ऐं मुंहिंजी दिल ख़ुशि थी वई तव्हांखे ॿुधी करे सीरियसली ॾाढो सुठो लॻो तव्हां हिते आया हिते पार्टिसिपेट कयो असांजी ऑडियंस खे एंटरटेन कयो वेंदे वेंदे छा चवणु चाहींदो वेंदे वेंदे अॻ में त ऑडियंस खां मुंहिंजे वए खां पोइ पुछा कंदा तव्हां उन्हनि खे केतिरो मज़ो आयो मुंहिंजे बिल्कुलु 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 मां दुआ ॾींदुसि जेके भी मेहमान वेठा आहिनि ओके थैंक यू वेरी मच केटीएन वारनि खे बिल्कुलु थैंक यू वेरी मच सजाद ई सभु गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदा हुन सां गॾोगॾु मैकडोनल्ड्स जी मील जो वाउचर बि तव्हां सां गॾु वेंदो ही मैकडोनल्ड जी मील बि तव्हां सां गॾु वेंदी उन सां गॾोगॾु ही मैकडोनल्ड जो वाउचर बि तव्हां सां गॾु वेंदो कढो न मां कढी ॾियो ठीक है जल्दी सां फराज सां कढी ॾियो पंहिंजी मर्ज़ी सां ही तमाम जेको आहे त ठीक है ही तव्हां सां गॾु वेंदो ही कंप्लीट तव्हां सां गॾु वेंदो मैकडोनल्ड तव्हां सां गॾु वेंदो ही हैम्पर्स तव्हां सां गॾु वेंदा खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि सजा जे लाइ इट वाज सच अ वंडरफुल परफॉर्मेंस जी असां हाणे पंहिंजे सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं ऐं हाणे मां सोचो त भाउरनि जो सेगमेंट कयूं इहो सेगमेंट बि आहे मैकडोनल्ड जे ताउन सां जेको आहे पुशअप्स वारो सेगमेंट हिन में भाउरनि खे अची करे पुशअप्स लॻाइणा आहिनि केरु अची करे पुशअप्स लॻाईंदो आप में से कौन दिखाएगा इनको फराज आइएगा इनको डेमो दिखाइएगा जल्दी सां पुशअप लॻाईंदा हिन तरीक़े सां पुशअप लॻाईंदा तव्हां पुशअप जो मुक़ाबलो आहे तव्हां अचो मुंहिंजा भाउ तव्हां अचो तव्हां बि अचो मुंहिंजा भाउ तव्हां बि अचो ऐं तव्हां बि अचो 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 ऐं बैक साइड ते भाउ वेठो आहे हा तव्हां अचो बैक साइड ते जी तव्हां अचो न न तव्हांजे बैक साइड खां तव्हां जी 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 अचो हथ मथे कयो न हथ मथे कयो अचो हाणे और कौन आना चाहेगा ये आना चाहेगा अचो तव्हां बि अचो 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 ठीकु आहे ओके जी त पार्टिसिपेंट्स खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे पुशअप्स वारो ऐं मैकडोनल्ड जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे रमजान की बरकतों के साथ मैकडोनल्ड का खास इफ्तार जबरदस्त मेहमान नवाजी का हिस्सा आई एम लविंग इट जब बात हो इफ्तार की तो मैकडोनल्ड का स्पेशल इफ्तार मील सबके पसंदीदा चॉइस है मैकडोनल्ड्स के साथ इफ्तार का मजा दुबाला हो जाए अब हर रोज मजेदार इफ्तार मील का लुत्फ उठाएं मेहमान नवाजी हो या फैमिली इफ्तार मैकडोनल्ड्स के खास इफ्तार मील के साथ हर लम्हा हो खास मजेदार मैकडोनल्ड्स इफ्तार मील का एक बाइट और दिल बोले आई एम लविंग इट द मैकडोनल्ड जे ताउन सां असां ही सेगमेंट स्टार्ट कंदासीं जैसे मैं बोलूंगा स्टार्ट
आपको पुशअप्स लगाने हैं, सब साथ में लगाएंगे। जो आखिर तक करता रहा विल बी द विनर, और जो गलत लगाता रहा हम उनको बाहर निकालेंगे। ठीक है, फराज इनके सही साइड संदा जेको गलत लगाइंदो सोनन के बाहर कंदा से मैकडॉनल्ड्स आई एम लविंग इट। द स्टार्ट कंदा से 1 2 3 एंड स्टार्ट। क्या हुआ? ओके, भाभी निकली हुए हो, बाकी बचा 3 पावर है, बाकी बचे 3 भाई। ये सही नहीं लगा रहे सही, ना थोड़े सही। थैंक यू वेरी मच, आप बैठ सकते हैं, आप भी बैठ सकते हैं। जी जी, ओ the Bayan Show winner! कम कंदासी, जो वापसी गए वो भी आ जाएं, क्योंकि मैकडॉनल्ड्स आपको खाली हाथ नहीं भेजता। वो सब आ जाएं जो वापस चले गए, वो सब आए। पहले तो ही विनर सा घर जेको आए था ही मैकडॉनल्ड्स जो जेको आए था मील जो वाउचर विंदो फ्री में मैकडॉनल्ड्स जाके एंजॉय कीजिएगा। ये मील भी एंजॉय कीजिएगा, इन सां गॾो गॾु हिननि के गिफ्ट्स भी ॾींदा, इनको गिफ्ट भी दीजिएगा। जल्दी से इनको हैम्पर्स भी दीजिएगा, हैम्पर्स उठा के दीजिएगा। ठीक है, ही हैम्पर भी तव्हां सां गॾु वेंदो। ठीक है, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। उन सां गॾो गॾु हिन पार्टिसिपेंट सां बि मैकडॉनल्ड्स जी डील वेंदी। आई एम लविंग इट, ही मां तो खावां। ठीक है, आज मैकडॉनल्ड के मां तो एंजॉय कयां। ओके जी, सही है। तो हिन के खोले करे सां मैकडॉनल्ड्स जी हिन मील के एंजॉय कंदासीं। आई रियली लव मैकडॉनल्ड्स। जॾहिं बि मूंखे बुख लॻंदी हुजे, मां कराची में हुजां, हैदराबाद में हुजां, किथे भी हुजां, मैकडॉनल्ड्स ऑलवेज देयर विद अस। हिननि जी चिप्स, हिननि जा बर्गर, हिननि जो डील्स, आहा छा ॻाल्हि कई मैकडॉनल्ड जी। आई एम लविंग इट। त हिन खे त मां पूरो कंदुसि, पर मूंखे गेम्स भी करणियूं आहिनि। गेम खेॾंदासीं, उन खां पोइ हिनखे कंप्लीट कंदासीं। इसको रख लीजिएगा, मैं आप ही से लूंगा। ठीक है, हिते रखो। ऐं हाणे असां नेक्स्ट गेम जी तरफ़ वधंदासीं, जेको आहे पांडा जे ताउन सां पांडा इंडस्ट्री सफाई और हिफाजत साथ साथ हिन में तव्हां खे झगड़ो करणो आहे। ये मुझे छा के दीजिएगा, पांडा जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे सफाई और हिफाजत साथ साथ, ऐं हिन में असां तव्हां खे ॾींदासीं डिनर सेट। ठीक है, यहाँ पे आके आपको झगड़ा करना है। हस्बैंड वाइफ भी हो सकते हैं, सास बहू भी हो सकती है, भाभी नंद भी हो सकती हैं, या उनका कोई भी रिश्ता आपस में नो मैटर। हिते अची करे झगड़ो करणो है। 2 दोस्त भी हो सकते हैं भाई, आपको बता दें। ठीक है, ओके जी। तमाम जो मुझी बहन आप आए मेरी बहन, आप आइएगा। अब ॿियो केरु अचणु चाहींदो झगड़े जे सेगमेंट में पांडा जे ताउन सां सफाई और हिफाजत साथ साथ जी। ॿियो केरु अचणु चाहींदो? अगर यहाँ से कोई फैमिली आना चाहती है तो ठीक है, अदरवाइज हम वहां से बुला लेंगे। अगर कोई फैमिली आना चाहती है यहाँ पे जी, अचन चाहे तो कोई था, अचन चाहे तो न, है कोई अचन चाहे तो यहाँ से कौन आएगा? आप दोनों आएंगे? आए, आप आए। एक मिनट पहले आ रही हैं आप? चले, आपको नेक्स्ट में बुला लेंगे। ठीक है, जो मर्द हजरात का होगा। तो ही भेणियों अचन थियूं। ठीक है, तब पार्टिसिपेंट्स के साथ स्टेज ते घुराए छॾियो आहे, हिन खे रखंदा हिते। ठीक है, ओके जी। तब पार्टिसिपेंट्स अची चुका आहिनि, पर ही मुकाबलो स्टार्ट थियण खां पहिरियां छो जो मूंखे लगे तो मां थोड़ो सुस्त थी वियो आहियां। हाणे हेॾो टाइम असां होस्टिंग कंदा आहियूं, हा गेम्स खेॾाईंदा आहियूं, असां बि थकी पवंदा आहियूं, असां बि सुस्त थी वेंदा आहियूं। पर जॾहिं सुस्ती थींदी आहे त टपाल मेज़बान
हमेशा असां सां गॾु हूंदी आहे, जेका असांखे चुस्त करे छॾींदी आहे। तॾहिं चवंदा आहिनि त सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। त जल्दी मुंहिंजे लाइ टपाल मेज़बान जी चांहि खणी ईंदा ऐं हिनखे मां इंजॉय कंदुसि ऐं हुन सां गॾोगॾु असां ही सेगमेंट बि कंदासीं। त ही टपाल मेज़बान जी अची वई चांहि मूं वटि, रंग ख़ुशबू ऐं ज़ाइके सां भरपूर सिंध जी शान टपाल मेज़बान। त हिकिड़ो सिप त ठहे थो। हाय 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 हाय, हिकिड़े ढुक सां ही चुस्ती थी वेंदी है ना। अलाए कहिड़ो कमाल है इनमें सिंध जी नंबर 1 चाय। तो एक काम करते हैं, मैं इसको भी इंजॉय करूंगा ऐं ही सेगमेंट भी कंदासीं जेको आहे पांडा जे ताउन सां सफाई और हिफाजत साथ साथ। तो आप अपनी मर्जी से टॉपिक सोच लीजिएगा जिस पे आपको लड़ना है, ठीक है जी। त ओके जी, त मुझे भात तमाम अच्छी बनो, आगे आ जाए, आप आ जाए, आपसे स्टार्ट करेंगे, ठीक है। आप यहाँ पे आ जाएं, इनको माइक दीजिएगा, इनको माइक दीजिएगा जी। हाँ सिंधी में, सिंधी में, सिंधी में, उर्दू में तव्हांजी मर्जी। सिंधी आहे न? हाँ सिंधी में। पर झगड़ो सुठो करणो आहे। असांजी जेका अवाम आहे, ऑडियंस आहे, आप हैं जजेस, ठीक है। तव्हां जजेस आयो ऐं तव्हांखे ॿुधाइणो आहे त कंहिंजो झगड़ो तगड़ो हुयो, सही आहे। इहा रिस्पॉन्सिबिलिटी तव्हां ते हूंदियूं आहिनि, ठीक आहे। त मुंहिंजी भेण अस्सलाम वालेकुम, माइक ते ॻाल्हाईंदा। नालो तव्हांजो? अंजुमन। अंजुमन, किथां आयो भेण? शिकारपुर। शिकारपुर खां आयो? अचारी शहर खां। ही तव्हांजो छा थिए? हस्बैंड। हस्बैंड आहे? तारिक मुर्तजा, लखी गुलाम शाह। अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे। तव्हांखे झगड़ो करणो आहे, ठीक आहे। ऑडियंस भी खुश थी वञे, सही आहे। शुरू कयूं? 30 सेकंड जो वक्त तव्हांखे ॾींदासीं। 30 सेकंड जे अंदरि जेतिरो वेहणो आहे, जीअं घर में विढ़ंदा आहे त बि उहे वीडियो ॾेखारियो, ठीक आहे। ऑल राइट, पांडा इंडस्ट्री सफाई और हिफाजत साथ साथ तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो हाणे। तव्हांखे मां चयो राशन वठण लाइ, तव्हां राशन त वठी आयो, लेकिन मां तव्हांखे चयो पांडा केमिकल वठणो आहे। ही तव्हां छा वठी आया आहियो? मूंखे जेको नज़र आयो मुंहिंजो केमिकल आहे, बस इस्तेमाल थींदो। पर हाणे तव्हां पांडा न ही केमिकल आहे, ही केमिकल आहे, पाणी आहे। हाँ, तव्हांखे छा थो नज़र अचे? सिर्फ़ सॼो ॾींहुं बचत जे कढ, सॼो महीनो बचत जे कढ। हर चीज़ तव्हांखे सस्ती हुजे, बस मुफ़्त जी, काथां बि खणी अचो बस। पांडा महांगो हुयो, तंहिंजे करे मां वठी न आयमि। हाणे मूंखे पांडा खपे, मूंखे हिन जी ज़रूरत न आहे। 2 पैसा वधीक, पर मूंखे पांडा खपे। पांडा रोज़ जी बचत आहे, लटन में भी बचत, हर चीज़ में बचत। छा मसलो आहे? सभिनी लाइ हर कोई एंजॉय करे तो, मुझे लाइ सिर्फ बचत बचत पांडा बचत। वठी ईंदुमि। पांडा ओके, 30 सेकंड थी विया, 30 सेकंड थी विया। नॉट बैड। फैसलो हुआ भी ऑडियंस जो होंदो, डेफिनेटली आपने इनको सही से सुना होगा। ऐं हाणे असांजो ॿियो पेयर आहे। तव्हां बि हिते अची वञो मुंहिंजी भेण, अदी तव्हां बि अची वञो। अचो हितां, अचो हितां, अचो हितां, अचो अदी तव्हां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो तव्हांजो भेण? फहमीदा। फहमीदा, किथां आयो भेण? गुलशन इकबाल काला। थोड़ो माइक क्लोज कंदा। गुलशन इकबाल काला बोल। ऐं ही तव्हांजो छा थियनि? ससा। अच्छा, तव्हांजी सस आहे। और विड़ंदा न आहियूं, तव्हां विड़ायो था। न हिते अची करे सभु ईअं ई चवंदा आहिनि असां विढ़ंदा न आहियूं। हलो विड़ी था ॾिसूं। अच्छा, अॼु विड़ी ॾिसो भला, ठीकु आहे। अॼु जेके बि दिलि में तव्हांजे भाइयूं आहिनि न सस ते, उहे सभु कढो। ऐं तव्हांजे दिलि में बि जेके भाइयूं आहिनि न उहे तव्हां कढी छॾियो, ठीकु आहे। स्टार्ट कंदासीं, तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे। सॼो ॾींहुं कम न कंदी आहियां, हीअं न कंदी सॼो मां थकिजी पवंदी आहियां, सॼो सुम्ही पई आहियां हीअं। मां त केतिरो बि कयां घर में, पर मुंहिंजी त बिल्कुलु न मञो न तूं कम न कंदी रात मां ॾींहुं कंदी था मलिया, मुंहिंजी मानी पचाया, पर तव्हां मां कॾहिं कंदी ज़िंदगी में मञो ई न आहे सुम्ही पई हूंदी न आहियां, न न कंदी कॾहिं आहियां बि न कमु। मञो। न मां कंदी आहियां कमु सॼो ॾींहुं। कोई बि न, किथे कंदी आहियां मां तूं? लॻे ऑफिस मां बि न, ईंदी आहियां, न। पर पोइ बि तव्हां सॼो ॾींहुं मुंहिंजो थकिजी थी पवां। मां तव्हांखे ख़बर न आहे मुंहिंजो ऑफिस में बि केतिरो कमु हूंदो आहे। सुम्ही त कुझु बि न कंदी न आहियां, कंदी आहियां। मुंहिंजी सॼी ज़िंदगी न, गुज़री न, वई आहे, सॼी न, न, मां ज़िंदगी कंदी गुज़री आहियां। वई आहे, पर तव्हां सॼो कॾहिं बि कमु मां न कंदी मुंहिंजो आहियां, करे मां करे कुझु थकिजी बि कयां, पवंदी मां आहियां। हालांकि केतिरी बि ओके जी, मां 30 सेकंड गुज़री चुका आहिनि। नॉट बैड, ठीकु आहे। फर्स्ट टाइम पर विड़िया त सही तव्हां। ऐं हाणे असांजी ऑडियंस फैसलो कंदी त हिननि जो झगड़ो सुठो हुयो या हिननि जो झगड़ो सुठो हुयो। तो आपसे पूछूंगा सबसे पहले, जिनको लगता है कि इनका झगड़ा अच्छा था, आपकी तालियां बताएंगी। तव्हां हिना अचो अदी। ऐं जंहिंखे लगे तो हिननि जो झगड़ो सुठो हुयो त ताड़ियूं जेके आहिनि हिननि ते कुझु वधीक वॻियूं आहिनि मुंहिंजी भेण। थैंक यू वेरी मच। इनको हैम्पर दे दीजिएगा जाते जाते। थैंक यू वेरी मच।
फॉर कमिंग। ही पांडा जो जेको आहे त हैम्पर तव्हां सां गॾु वेंदो ऐं ही पेराज जो विनर। मुंहिंजी भेण ही तव्हां सां गॾु वेंदो डिनर सेट। जल्दी सां माइक खणी मुंहिंजी भेण खे ॾींदा। अस्सलाम वालेकुम मुंहिंजी भेण। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजी भेण कीअं पियो लॻे अॼु तव्हां ही सेगमेंट विन कयो आहे? ॾाढो सुठो। ॾाढो सुठो पियो लॻे। ॾाढो सुठो। घर में बि ईअं ई विढ़ंदा आहियो? न असां न विढ़ंदा आहियूं। न विढ़ंदा आहियो? घबराहट थींदी आहे। छा थींदी आहे? घबराहट थींदी आहे अॻ में। घबराहट थींदी आहे सोचे करे। हा। मुड़ुस सां न विढ़ंदा आहियो? न, न। माना सुघड़ ज़ाल आहे। हा सुठी ज़ाल आहे इहा। ही विढ़ंदो आहे भला? ही चवे तो हा मां विढ़ंदो आहियां। न जज़्बाती आहे लेकिन दिल जो सुठो आहे। जज़्बाती आहे पर दिल जो साफ़ आहे। ये छो चवंदा आहियो असां जज़्बाती माण्हुनि जे लाइ त दिल जा साफ़ हूंदा आहिनि? त उहे झगड़ो कंदा आहिनि लेकिन जल्दी सही थी वेंदा आहिनि। जल्दी सही थी वेंदा आहिनि। अल्लाह साईं जेको आहे त तव्हांजी जोड़ी खे सलामत रखे। तव्हांखे लख आमीन, लख मुबारको। खोड़ सारियूं हिननि जे लाइ ताड़ियूं थी वञनि। नेक्स्ट टाइम अचो असांजे लाइ आचार ज़रूर खणी ॾे शिकारपुर मां। थैंक यू वेरी मच। ओके बिस्कोनी चॉकलेट्स असांजे साम्हूं आहिनि ऐं हिननि खे मां ॾिठो। बिस्कोनी ही केक आहे। हिन खे ॾिठो त मूंखां रहियो न वियो। इहो कीअं थो थी सघे बिस्कोनी मुंहिंजे साम्हूं हुजे ऐं मां खावां न? बच्चों आपको खाना है? किस किस को बिस्कोनी खाना है? तो एक काम करता हूं पहले तो इसको मैं खाता हूं। ये पकड़िएगा। बिस्कोनी मुझे सामू आहे ऐं असां बिस्कोनी के नथा छॾे सघूं। चले जी त बिस्मिल्लाह करे असां बिस्कोनी खाईंदासीं। ओ हो छा खुशबू आहे कढण साईं खुशबू बिस्कोनी। बिस्मिल्लाह करे हिकिड़ो बाइट वठंदुसि। आय हाय 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 आय हाय 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 आय हाय 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 फराज एक बाइट। आय हाय 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 कैसा लगा? कैसा लगा? अच्छा लगा? बिस्कोनी के लिए कोई कह ही नहीं सकता भाई। जो भी खाता है वो बोलता है दिस इज बेस्ट, दिस इज द बेस्ट। अगर खाएंगे तो बिस्कोनी ही खाएंगे। जाने को कम कंदासीं। मां भी बिस्कोनी के एंजॉय कंदम। जेके भी असां वटि बिस्कोनी जा पैकेट्स पिया आहिनि वञी करे असांजी ऑडियंस खे ॾियो। बच्चों को भी दीजिएगा, बड़ों को भी दीजिएगा। दूसरा भी पैकेट उठाइएगा, जल्दी से डिस्ट्रीब्यूट कीजिएगा। हाय 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 आप भी डिस्ट्रीब्यूट करें, आप भी डिस्ट्रीब्यूट करें। लेके जाएं। यहाँ पे पैकेट पड़ा होगा। ये फराज करी चढ़ो, फराज करी चढ़ो। जैसा इमाम पे बिस्कोनी के एंजॉय क्या? वाह भाई बिस्कोनी क्या बात है। What a flavor, what a pure flavor, chocolate जो flavor, जबरदस्त flavor, बिस्कोनी जो सां हिते रमजान में साथ हूंदो ऐं डेली असां हिन खे एंजॉय कंदासीं। ऐं तव्हां बि बिस्कोनी ज़रूर ट्राई कयो। यू विल डेफिनेटली एंजॉय इट। ठीकु आहे फराज? ही वठो मूंखे गेम बि कराइणी आहे ऐं हाणे असां लास्ट गेम जी तरफ़ वधंदासीं जेका असांजे भाउरनि जे लाइ आहे। हमारे भाइयों के लिए गेम है घूम चरा खड़ा। वाइल्ड बेंच वाटर पार्क एंड रिजोर्ट के ताउन सां फन को बूस्ट करो ऐं उन में असां छा ॾींदासीं पता है क्या देंगे? जल्दी लेके आइएगा, लेके आइएगा। वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजोर्ट जो असां वटि 1 लाख रुपए का मेंबरशिप कार्ड है जो आप जीत सकते हैं। ये उन लोगों के लिए है जो वाटर पार्क जाने के शौकीन है। केर केर वाटर पार्क वञण शौकीन है? हथ मथे करे ॿुधायो, हथ मथे करे ॿुधायो। त ॾिसूं था केर ही 1 लाख रुपीस जो वाउचर मेंबरशिप कार्ड खटे तो आप अपनी पूरी फैमिली के साथ पूरा 1 साल इस वाटर पार्क में फ्री ऑफ कॉस्ट जा सकते हैं ऐं हिननि जी फैसिलिटीज के एंजॉय करे सघो था। ठीक है, इनके जल्दी से साइड पे रखना। हाने सा पार्टिसिपेंट सिलेक्ट कंदासे जो
चलें जी ठीक है असां सिलेक्ट त कंदासीं डेफिनेटली पर उन खां पहिरियां असां वटि वाउचर्स आया आहिनि ही मर्चेंट शूज़ जा वाउचर्स असां वटि आहिनि 35% तव्हां डिस्काउंट प्राइस में इनके हासिल करे सको था तो कौन मर्चेंट शूज़ पहनता है किनको ये चाहिए डिस्काउंटेड वाउचर्स त मां पंहिंजी मर्जी ते ही वाउचर ॾींदुसि मर्चेंट शूज़ जा ही वाउचर्स ईंदा तव्हां ॾे मर्चेंट शूज़ जा वाउचर्स आहिनि जेके वेंदा तव्हां सां गॾु चले जी भाउ ही तव्हां सां वेंदो ऐं ही डंडे सां वेंदो ऐं उन सां गॾोगॾु असां वटि ॿिया बि वाउचर्स आहिनि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही असां वटि जेके वाउचर्स आहिनि इहे आहिनि जूसेस आइलैंड जा इसका मतलब आप फ्री में इनका जूस पी सकते हैं और कराची में जितने भी बड़े बड़े शॉपिंग मॉल्स हैं उन सब इन शॉपिंग मॉल्स में इनकी शॉप्स मौजूद हैं इन जा फ्रेश जूसेस भी होंदा हैं उन सां गॾोगॾु इन जा शेक्स भी होंदा हैं तो आप जाके फ्री में ये जूस एंजॉय कर सकते हैं तमा अची वेंदुसि जूसेस आइलैंड जा ही वाउचर्स डिस्ट्रीब्यूट करण जूसेस आइलैंड ही तव्हां सां गॾु वेंदो ये आपके साथ जाएगा जूसेस आइलैंड ये आप ले मेरी बहन आप ले आपका मैंने नहीं दिया उनको ठीक है ये आपके लिए मेरी बहन जूसेस आइलैंड और किस किस को नहीं मिला ये आपके लिए जिन्होंने अभी तक पार्टिसिपेट नहीं किया जिनको नहीं मिला हम उनको भी देंगे जूसेस आइलैंड ये पीछे एक फैमिली बैठी है आप ले मेरी बहन आप ले जूसेस आइलैंड ही वठंदा जूसेस आइलैंड और जिनको नहीं मिला जूसेस आइलैंड ऐं हेॾां बि अचूं ही तव्हांजे लाइ ॿुधा भा जूसेस आइलैंड और ये आपके लिए जूसेस आइलैंड और ये आपके लिए जूसेस आइलैंड और मैं पीछे कैसे आऊं ये आपके लिए जूसेस आइलैंड चलें जी ये बच्चे के लिए जूसेस आइलैंड चलें जी बैक टू द स्टेज अची वेंदासीं असां ऐं हाणे असां पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट के स्टार्ट कंदासीं जेको ऑलरेडी मां अनाउंस करे चुको आहियां वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट जे ताउन सां फन को बूस्ट करो 1 लाख रुपए जो असां वटि मेंबरशिप कार्ड है वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट जो कौन कौन आना चाहेगा इसमें भाइयों के लिए सेगमेंट है भाइयों के लिए कौन आना चाहेगा कोशिश करेंगे जो अभी तक नहीं आया ये ग्लासेस के साथ जो खड़ा हुआ है यस तमाम अच्छी वनो आए आप खेल लोगे बेटा आप आ जाए इनको बोला है मैंने इनको ठीक है लास्ट असां के लास्ट पार्टिसिपेंट घुर्जे चले जी मैं साइड आता हूं ये खेल नहीं पाएगा ना ये खेल नहीं पाएगा आप आ चुके हैं ऑलरेडी जो नहीं है ये ब्लैक शर्ट के साथ आप आ जाएं ठीक है आप आ जाएं ओके जी सही है नहीं आपको मैंने नहीं बुलाया था नहीं इनको बुलाया था इनको चलो नेक्स्ट में देख लेते हैं और इनको मैंने बुलाया था ठीक है ओके जी त 3 पार्टिसिपेंट अची चुका आहिनि वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट फन को बूस्ट करो देर न कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट के स्टार्ट कंदासीं पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही सेगमेंट खेॾणो कीअं आहे अची वञो अॻियां ये डंडा जमीन पे ओके और आपका सर माथा डंडे पे ओके टच होना चाहिए जब मैं रेडी कहूंगा आपको 4 चक्कर लगाने शुरू 1 2 3 go 4 चक्कर के बाद मैं 2 बोलूंगा उसके बाद आपको यहाँ से बॉल उठानी है उस बास्केट में डालनी है फिर से बीच में आना है फिर से बॉल उठानी है फिर से बास्केट में डालनी है 1 मिनट तक आपको इसे करते रहना है 1 मिनट के अंदर जिस भाई ने सबसे ज्यादा बॉल शिफ्ट कर दी विल बी द विनर सां गरी 1 लाख रुपए जो ही मेंबरशिप कार्ड भी वाइल्ड बंच वाटर पार्क ए रिजॉर्ट जे ताउन सां तो कोई देर न कंदासीं समझ में आ गया जब तक मैं गो ना बोलूं आपको चक्कर लगाते रहने ठीक है मैं खुद ही काउंट करूंगा सही है तो तमा का स्टार्ट कंदासीं मुझे नहीं बेटा नहीं आने के बाद घबराना क्या घबराना नहीं है बेटा ठीक है ओके जी हाँ आपकी मर्जी जहां भी करें ठीक है ओके जी स्टार्ट कंदासीं हाणे वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट टाइमर ते मुझी टीम मौजूद है रेडी आयो ओके जी वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 1 2 3 एंड स्टार्ट
1, 2, 3. Go, 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 go. Very good. 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 1, 2, 3. Go, 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 go. Very good. Very good. Very good. Very good. Very good. Very good. 1, 2, 3. Go, 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 go. Very, very good. तालियां भी खाइए. 1, 2, 3. Go, 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 go. Very good. Very good. Very good. Very good. 1, 2, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop. भाई इस बंदे ने तो कमाल कर दिया. कमाल कमाल. चलें जी, आबिद दुबई इसको जल्दी से पानी दें. आबिद दुबई चलें जी, काउंट करना से कितना बॉल से इन्होंने शिफ्ट किया निकले मिनट के अंदर. वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 1, वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 2, वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 3, वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 4, इट्स वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट. अब 5 बॉल शिफ्ट कया आहिन अंदर. मुकाबला सख्त है. चलें जी अची वञो ऐं ॾिसंदासीं त ही केतिरा बॉल्स हिकिड़े मिंट जे अंदरि शिफ्ट करे सघनि था. वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 1, 2, 3 एंड स्टार्ट. एक मिनट कैप उतार ले. ठीक है, अब स्टार्ट करें. स्टार्ट कयूं. हिकु ॿ टे एंड स्टार्ट. Go. 1, 2, 3. Go. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop. जल्दी से पानी दीजिएगा इनको. आप भी दुबई का पानी दीजिएगा. अच्छा खेला इन्होंने भी वैसे. लेट्स काउंट द बॉल. वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 1, वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 2, वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 3, वाइल्ड बंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 4 शिफ्ट किया इन. थैंक यू वेरी मच. लेकिन तालियां होनी चाहिए इनके लिए. वेरी वेल. आखिरी बार सां जो गड आहे त मुंहिंजा भाउ 5 हाणे ताईं जो हाईएस्ट स्कोर आहे. या तो 6 कम से कम 5. अगर टाई भी करना है ना 5 शिफ्ट करना है. सही है. स्टार्ट कयूं. ओके जी. आपके दोस्त आपके साथ बैठे वैसे है ना. उनकी सपोर्ट आपके साथ है. All right. Wild ones, water park and resort. 1, 2, 3 and start. 1, 2, 3. Go. 1, 2, 3. Go. 9,
8, a 7, a 6, 5, 4, 3, 2, 1 and go. क्या हो गया मेरे भाई? मैदान छोड़ के भाग गए। यहाँ पे तो हमारी बहनें भी छोड़ के नहीं जाती मैदान, आप छोड़ के भाग गए। आखिर तक तो खेलते मेरे भाई। ओके ऑल राइट, एनीवेज त हीट असां काउंट कोन कंदासीं। 3 बॉल्स हेॾां आहिनि ऐं अॼु जे असांजे हिन सेगमेंट जो विनर आहे असांजो ही भा। अचो ही वाइल्ड वन जो वाटर पार्क ऐं रिसोर्ट जो 1 लेक जो वाउचर मेंबरशिप कार्ड जो तव्हां जो। इनको जल्दी से माइक दीजिएगा, इनसे बात करेंगे हम। जल्दी जल्दी माइक दीजिएगा। वाइल्ड वन जो वाटर पार्क एंड रिसोर्ट फन को बूस्ट करो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो तव्हां जो? फाइक। 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 फाइक कहाँ से आए? सदर। सदर से आए। आज कैसा लग रहा है? दिल खुश हो दिल खुश हो गया। वाटर पार्क जाते हैं, बहुत बड़ी बड़ी स्लाइड से आते हैं, बहुत पानी में कूदते हैं, पानी में तैरते हैं। तो इनकी भी बहुत अच्छी अच्छी स्लाइड्स हैं। अब तो और भी जदीद हो गई हैं, जदीद टेक्नोलॉजी के साथ। इस साल आप वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट जाएंगे तो आपका दिल खुश हो जाएगा। पूरा साल एंजॉय करें अपनी फैमिली के साथ। थैंक यू वेरी मच इनन के दींदा ही तमाम सा गर्वी दो। बहुत सारी तालियां होनी चाहिए इनके लिए। थैंक यू वेरी मच ही तमाम सा गर्वी। थैंक यू। आए हाने भाई टाइम को देखते हुए टाइम हमें इजाजत नहीं देता। दसा ब्या सेगमेंट्स कयूं, हालांकि हमारे पास और भी बहुत सारे सेगमेंट थे लेकिन उनको कल कंटिन्यू करेंगे। शो पहुंचता है अपने इख्तिताम पे, लेकिन हमारे पास गिफ्ट्स हैं जो हम डिस्ट्रीब्यूट करेंगे। तमाके सा गिफ्ट्स दींदा से तो सब अपनी अपनी जगह पे हो। ये हमारे पास है रूह अफ़ज़ा। रमजान जी गाल हुजे ऐं रूह अफ़ज़ा असां इस्तेमाल न कयूं पंहिंजे घरनि में, इहो कियां तो थी सके। आपने जीता था ना कुछ? चलें जी आप ले लें रूह अफ़ज़ा। ही तव्हां वठंदा रूह अफ़ज़ा सां सां गॾु आहे रूह अफ़ज़ा। जिनको नहीं मिला मेरे भाई तव्हां सां गॾु वेंदो ही रूह अफ़ज़ा। उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जा असां वटि गिफ्ट्स आहिनि। टपाल मेज़बान सिंध जी शान टपाल मेज़बान, सिंध जी शान टपाल मेज़बान, सिंध जी शान टपाल मेज़बान। हुन सां गॾो गॾु नाविया सां गॾु आहे। नाविया ख़ूबसूरत हो तुम। नाविया जा गिफ्ट्स असां सां गॾु आहिनि। मुंहिंजी भेण ई तव्हां सां गॾु वेंदो नाविया। हुन सां गॾो गॾु मुंहिंजी भेण ई तव्हां सां नाविया गॾु वेंदो। ऐं पांडा पांडा लिख पांडा सां गॾु आहे सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ, सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ। पांडा जा असां वटि गिफ्ट्स आहिनि। सब अपनी अपनी जगह, सब अपनी अपनी जगह। आप अभी जीत के आए हैं, जिसने जीता नहीं ये इस भाई के लिए, इस भाई के लिए पांडा जो ही गिफ्ट आहे। ही बियो असां वटि पांडा आहे, ही बियो पांडा असां वटि आहे। मेरे भाई आपको नहीं मिला कुछ, ठीक है। ही असां वटि टिफिल, टिफिल जा बेबी डायपर्स आहिनि। टिफिल बेबी डायपर्स किसके? छोटे छोटे बच्चे। ये छोटा बच्चा, ये छोटा बच्चा। चले मेरी बहन आपके लिए और है। अरे ये असां वटि आहे एलेक्सिर, एलेक्सिर ब्यूटी जा असां वटि गिफ्ट्स आहिनि। असां ये भी ॾींदासीं एलेक्सिर। एलेक्सिर ये आपके साथ जाएगा एलेक्सिर, और ये आपके साथ जाएगा एलेक्सिर। ओके जी असां स्टेज से अची वेंदासीं। अॼु जो शो पहुचे तो पंहिंजी पुॼाणी त उम्मीद था कयूं त तव्हां अॼु जे शो खे बि इंजॉय कयो। उन सां गॾो गॾु जेके असांखे पंहिंजे घर में ॾिसी रहिया आहिनि त उम्मीद था कयूं तव्हां बि असांजे हिन शो खे इंजॉय कयो हूंदो। पर हिते अची अगरि इंजॉय करणु चाहियो था त देरि न कयो, तव्हां डायरेक्ट पोर्ट ग्रैंड अची वञो। हिते अची करे असांजे शो खे इंजॉय करे सघो था ऐं गेम्स खेॾी सघो था ऐं खोड़ सारा इनाम तव्हां खटे सघो था। त पोइ देरि न कयो। ही रमज़ान जो महीनो असां तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं डेली लाइव राति जो। त पोइ पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखंदा ऐं तव्हां ॾिसी रहिया सिंध जो सभ खां वॾो गेम शो हो जम वालो।